डिप्टी कमिश्नर कश्मीर एंड कंदाकोट मनोहर अली मिठाणी सोशल मीडिया से केमिकल खीर बाबत खबरन जो नोटिस पुलिस से फूड अथॉरिटी इंतजामिया जो एक्शन 6 केमिकल खीर विक्रो कंदड़ गिरफ्तार मुज़र सेहत खीर विक्रो करण ड्यूटी अटका जो केस दाखिल किया मिलल जान मूजिब आज डिप्टी कमिश्नर ऑफिस में केमिकल खीर बाबत एक अहम प्रेस कॉन्फ्रेंस कई वही जैमें डिप्टी कमिश्नर मनोहर अली मिठाणी ASP हसनैन वारिस बेन शिरकत कई। इन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर जो चवण हो त शहर के समाजी अगवाणनि ऐं सोशल मीडिया ते हलंदड़ खबरुनि जो बरवक़्त नोटिस वठंदे फूड कंट्रोल अथॉरिटी ॾांहुं कार्रवाई खिलाफ़ ख़त लिखियो। अॼु पुलिस कार्रवाई कंदे 6 केमिकल खीर विकिरो कंदड़ गिरफ़्तार कया आहिनि जंहिं ते मुज़र सेहत खीर विकिरो करण ऐं ड्यूटी अटका जो केस दाखिल किया वियो आहे। गिरफ़्तार थियण में अशरफ अली वलद हमल चाचड़, अब्दुल जब्बार वलद शमीर चाचड़, बलकशेर वलद बहादुर कमरानी, प्यारो वलद बहादुर कमरानी, अनवर अली वलद शेरमून भयो, मोहम्मद उस्मान वलद शमन सुदरानी शामिल आहिनि। डिप्टी कमिश्नर ऐं ॿियनि वसारनि खे घुर्जे त करमपुर ऐं भरपासे में केमिकल वारो मुज़र सेहत खीर हलंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। कोई नथो ॾे अलहमदिल्ला असांजी टीम या SSP साहब असां सभु हिकिड़े पेज ते आहियूं त भाई जेको बि इहो ग़लति कमु थिए थो उन ख़िलाफ़ु ॾिसो न। हे जेको असां एक्शन कयो आहे इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त हुनखे सपोर्ट का बि न आहे पर इन में इहो आहे त असां रुॻो ॾिसूं था मेन किरदार कहिड़ो आहे। सर फुड वारा इन्हनि सां तावन करनि पुलिस सां, पुलिस करे थी ठीकु आहे। पुलिस केतिरी एफआईआर पंहिंजे न असां फूड वारनि जो अहम किरदार उन्हनि जो फरियादी थियनि उहे बि आहिनि। बिल्कुलु फूड वारनि खे असां कॉन्टेक्ट कयो आहे पर मां तव्हांखे ॿुधायां न फूड वारनि जो एतिरो अञा हुन सेटअप जेको आहे डिस्ट्रिक्ट लेवल ते न आयो आहे, हुननि जो सिर्फ़ु आहे डिवीज़न लेवल ते। मार्केट कमेटी में ॾिसो न हे जेको फूड वारो मां तव्हांखे ॿुधायां न इहो हिकिड़ो टेक्निकल आहे। माना ॾिसो न हाणे खीर मां या असां पीऊं था असां त हाणे ख़बर न पवंदी त भई हिन में आहे या केमिकल न आहे। इन जो हिकिड़ो जेको टेक्निकल इंस्ट्रूमेंट थींदो आहे जंहिंजे थ्रू ख़बर पवंदी आहे। म्यूनिसिपल कमेटी वारनि वटि मां सम्झां थो हुनखे इंस्ट्रूमेंट हूंदो ई कोन्हे जेको हे हाणे फूड अथॉरिटी वारनि जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। बिल्कुलु सही आहे। मां ॾिसां थो कोशिशि कयां थो। सभिनी लाइ मैसेज आहे।